अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु मां अव्हां लाइ खणी आयो आहियां सिंध टीवी जो नओं ईंदड़ सोप सीरियल पंजावेरी जो मुकमल प्रोमो रिव्यू। छो त सिंधी ड्रामा जे दुनिया में हिकु नओं धमाको साईं नूर ज़ौर जो लेखक, जंहिं ड्रामे जो साईं नूर ज़ौर लेखक आहे। सो हिन ड्रामे में हिन प्रोमो में असांखे मिले थो तशद्दुद, एहसास, नफ़रत ऐं मोहबत जो मेलाप। डायलॉग अहिड़ा आहिनि जहिड़ो कि पंहिंजा ई दुश्मन वेरी बणिजी वञनि तॾहिं ज़िंदगी जंग बणिजी वञे थी। शुरूआत ई ॾेखारे थो त कहाणी आम नाहे। किरदार जो तारीफ़ प्रोमो मां ख़बर पवे थी त कहाणी जो मरकज़ी ॿिनि ख़ानदाननि जे विच में आहे। हिकु पासे गुस्सो, अना ऐं बदगुमानी, ॿिए पासे मोहबत, कुर्बानी ऐं सचाई। मरकज़ी छोकिरो मज़लूम आहे पर बहादुर पिणु पंहिंजे ख़ानदान जो बार पाण थो खयो वठे। छोकिरी दिलि साफ़ पर हालात जो क़ैदी, दुश्मन ख़ानदान सां जुड़ियल पर मोहबत लाइ दिलि में तड़प रखे थी। सभ खां अहम, कुझु माण्हू इन्हनि ॿिन्ही जे विच में नफ़रत जा बीज पोखीनि रहिया आहिनि। हिते लॻे थो त मोहबत दुश्मनी आम्हूं साम्हूं, ख़ानदाननि में पुराणी वेरी, को वॾो राज़ जेको वक़्त सां खुली वेंदो। शायदि मोहबत आख़िरत में सभ खां कुझु बदिलाए विझे, या दुश्मन नफ़रत हर ख़ुशी खे बर्बाद करे छॾे। इहा ई ॻाल्हि ड्रामे खे थ्रिल ऐं जज़्बाती सां भरे थी। ज़बरदस्त डायलॉग, ताक़तवर किरदार, सिंधी स्क्रिप्टिंग जो नओं ज़ाइक़ो। हर क़िस्त आख़िर में सवाल छॾे वेंदी। पंजावेरी सिर्फ़ु ड्रामो नाहे, हिकु जंग आहे दिलि ऐं अना जे विच में। चैनल सिंध टीवी शुरूआत 1 दिसंबर ॾींहुं सूमर खां जुमे, वक़्तु शाम 7 वॻे। दोस्तों, तव्हांखे प्रोमो कीअं लॻो? कहिड़े किरदार जो इंतज़ारु आहियो? हेठि कमेंट में ज़रूरु लिखो। वीडियो पसंदि आयो त लाइक शेयर ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। ऐं असां हर क़िस्त जी रिव्यू खणी तव्हां ताईं पहुचाईंदासीं। मिलूं था कि नए वीडियो में, त पंहिंजे भाउ खे ॾिजा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़। सदाईं गॾु, मौला मदद।